पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पीर प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप थियल पंजाबी अचण वारे एपिसोडनि में। दोस्तों तव्हांखे साॻी ॻाल्हि नज़र ईंदी जेको पोएं किस्म में तव्हां ॾिठो त हसीना बेगम और जाबर होॾो जेको आहे रुंडो ऐं सांवल चाकर साॻी इंक्वायरी कंदा ॾिसण वटां मिलंदा ऐं बैकग्राउंड फिराए गिराए पोयां ई बैकग्राउंड ॾेखारिया वेंदा अॻिए एपिसोड में बि। ऐं तव्हां मुंहिंजे ख़्याल में लॻभॻि तव्हां बोर थी चुका हो इन ड्रामे पंजाबी मां। काफ़ी दोस्तनि जे कमेंट बि अहिड़े क़िस्म जा अची रहिया आहिनि। फिराए घिराए साॻिया ई मतिलबु पुराणा सीन ॾेखारिया पिया वञनि नए ड्रामे ऐं ड्रामो त नओं आहे लेकिन अॻिते नई का एंटरटेनमेंट नथी ॾेखारी वञे। एंटरटेन माण्हू कीअं थियनि इहो तव्हां ज़रूरु ॾिठो हूंदो ऐं अचण वारे एपिसोडनि में बि कुझु तव्हांखे अहिड़े क़िस्म जा सीन मिलंदा ॾिसण वटां। ऐं इन एपिसोडनि में तव्हांखे काफ़ी कुझु नवां सीन बि ॾिसण वटां मिलंदा। ऐं अहिड़े हिसाब सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॿिए स्पेल में ऐं टें स्पेल में नवाण तव्हांखे ॾिसण वटां मिलंदी पंजाबी ड्रामे में। फ़िलहालु तव्हांखे इन खे बर्दाश्त करिणो पवंदो ऐं ॾिसणो पवंदो ऐं नो टेंशन थी करे ॾिसणो पवंदो। अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते शायदि कोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ अव्हांजो ई पंहिंजो पुराणो चैनल आहे ऐं बहितरीनु चैनल आहे।